ख़लीफ़ो अब्दुल मलिक बिन मरवान बैतुल्ला जो तवाफ़ करे रहियो हुयो। हिन हिक नौजवान खे ॾिठो जंहिंजो चहिरो तमामु सुहिणो हुयो, पर हू पंहिंजे लिबास खां ग़रीब नज़र अची रहियो हुयो। ख़लीफ़े अब्दुल मलिक खां पुछियो त हीउ नौजवान केरु आहे। पोइ खेसि ॿुधायो वियो त उन नौजवान जो नालो सलीम आहे ऐं हू सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हा जो पुटु ऐं हज़रत सैयदना उमर बिन ख़िताब रज़ियल्लाहु ताला अन्हा जो पोटो आहे। ख़लीफ़े अब्दुल मलिक खे सख़्तु धकु लॻो ऐं हिन नौजवान खे घुरायो। ख़लीफ़े अब्दुल मलिक पुछियो त पुट, मां तुंहिंजे ॾाॾे हज़रत उमर फारूक जो वॾो मदाह आहियां। तुंहिंजी हालत ॾिसी ॾाढो ॾुखु थियो। जेकॾहिं मां तव्हांजी का बि ख़िदमत करे सघां थो, तव्हां पंहिंजी ज़रूरत बयानु करियो। जेकी घुरंदव सो ॾिनो वेंदो। उन नौजवान जवाबु ॾिनो त ए अमीरुल मोमिनीन, मां हिन वक़्तु बैतुल्ला में आहियां ऐं मूंखे शर्म थो अचे त बैतुल्ला में वेहां ऐं कंहिं ॿिए खां कुझु घुरां। ख़लीफ़े अब्दुल मलिक पंहिंजी उमेद भरे मुंहं ॾांहुं ॾिठो ऐं ख़ामोश थी वियो। ख़लीफ़े पंहिंजे ग़ुलाम खे चयो त जीअं ई हीउ नौजवान इबादत ख़तमु करे बैतुल्ला मां ॿाहिरि निकिरे त हिन खे मूं वटि वठी अचु। जीअं ई सलीम बिन अब्दुल्ला बिन उमर कमु ख़तमु करे हरम काबा मां ॿाहिरि निकितो त ग़ुलाम खेसि चयो त अमीरुल मोमिनीन तव्हांखे यादि कयो आहे। सलीम बिन अब्दुल्ला ख़लीफ़े वटि आयो। ख़लीफ़े अब्दुल मालिक चयो, नौजवान, हाणे तूं बैतुल्ला में न आहीं। हाणे पंहिंजी ज़रूरत बयानु कर। मुंहिंजी दिलि तुंहिंजी मदद करणु चाहे थी। सलीम बिन अब्दुल्ला चयो, अमीरुल मोमिनीन, मुंहिंजी कहिड़ी ज़रूरत पूरी करे सघंदे, दुनिया जी या आख़िरत जी? अमीरुल मोमिनीन जवाबु ॾिनो, उहा दुनिया जी दौलत ऐं लज़त मुंहिंजी पहुच में आहे। सलीम बिन अब्दुल्ला जवाबु ॾिनो, अमीरुल मोमिनीन, मूं कॾहिं बि अलाह खां दुनिया न घुरी आहे, जेको हिन दुनिया जो मालिक आहे। मां तोखां छा पुछंदुसि? मुंहिंजी ज़रूरत ऐं फ़िक्र सिर्फ़ु आख़िरत सां आहे। जेकॾहिं तव्हां हिन सिलसिले में मुंहिंजी मदद करे सघो था, मूंखे ॿुधायो। ख़लीफ़े हैरान थी चयो, नौजवान, उहो तूं न आहीं, तुंहिंजो रतु ॻाल्हाए रहियो आहे।